क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन मुमिनिन इल्ला वलहु बाबानि बाबुन यसअदु मिन्हु अमलुहु व बाबुन युनज़लु मिन्हु रिज़्क़ुहु फ़इज़ा मात बक़या अलैहि फ़ज़ालिका क़ौलुहु तआला फ़मा बक़त अलैहिमुस समाउ वल अर्दु हकज़ा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आली शान है। पाण सां जन फरमायो त को बि मोमिन अहिड़ो न आहे मगर उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला ॿ दरवाज़ा ठाहिण फरमाया। हिकिड़ो दरवाज़ो उहो जंहिंमां इंसान जो अमल अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ दफ़्तरनि में दाख़िल थींदो आहे। वा बाबुन यनज़िलु मिन्हु रिज़्क़हु, ऐं ॿियो दरवाज़ो उहो जंहिंमां अल्लाह तबारक व तआला इंसान जे रिज़्क़ खे नाज़िल करणु फरमाईंदो आहे। हाणे इहे जेके आहिनि अमल अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि जेके आसानियूं जेके ख़राबियूं इहे इंसान जे अमल सां ॿधल आहिनि। इंसान जेकॾहिं अमल कंदो सुठो त हुनजे लाइ रिज़्क़ बि ओड़ो लहंदो, ऐं जेकॾहिं इंसान अमल कंदो ख़राबु त पोइ हुनजो रिज़्क़ बि उनखे ओड़ो मिलंदो। उनजे रिज़्क़ जे अंदरि तंगी अची वेंदी, बंदिश अची वेंदी। जहिड़ी तरह सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त अव्हां जे इस्लामी उसूलनि जे अंदरि जहिड़ी तरह नमाज़ अदा करणु फ़र्ज़ु आहे अहिड़ी तरह अव्हां जे लाइ ज़कात जो अदा करणु बि फ़र्ज़ु आहे। हाणे हिकिड़ो माण्हू असांजे मुआशिरे में रहे थो, उहो व्याज नथो खाए, रिश्वत नथो खाए, ॿियो को अहिड़ो को ग़लति कमु नथो करे, पर उनजे अंदरि हिकिड़ी बीमारी आहे जो उहो साल जे अंदरि मालदार हुजण जे बावजूदि ज़कात अदा नथो करे। इन जो माल बि इन जे लाइ ख़ज़ानो था, कंज़ुनि जा लफ़्ज़ जेके अचनि था इन जे लाइ ख़ज़ानो आहे। यानी इहो जॾहिं मरंदो त नांग जी सूरत में इन जो ख़ज़ानो उथी फण कढी इनखे डंग पियो हणंदो। छाजे करे इन माल त पालियो पाण वटि, पर माल जो जेको हक़ हुयो उहो हक़ अदा न कई। अल्लाह तबारक व तआला मालदार जे माल जे अंदरि ग़रीब जो हक़ रखियो। जेकॾहिं पाण ग़रीब आहे पोइ त हुन तां लिखो ई न आहे, पर जेकॾहिं मालदार आहे त मालदार जे माल में अल्लाह पाक ग़रीब जो हक़ अदा रखणु फरमायो। जंहिंखे अॼोके ज़माने में जीअं असां अंदाज़ा लॻायूं त 60,000 जी जंहिं वटि मिल्कियत आहे, उन मिल्कियत खां मथे पोइ चाहे लख हुजनि करोड़ हुजनि, पैसा पिया आहिनि, सोन आहे, चांदी आहे, या हुन वटि ॿनी वारो आहे, आबाद ज़मीन आहे, या जेको आहे प्लाटनि जा कारोबार करे थो, इन्हनि सभिनीनि जे मथां साल में हिकिड़ो दफ़ो ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। जेको अदा नथो करे, जहिड़ी तरह व्याजी अलाह जे दमर में अहिड़ी तरह इहो अलाह जे दमर में। बाक़ी अल्लाह पाक अहसान फरमायो, तव्हांखे गाॾी हुजे, कार हुजे, ज़रूरत जे इस्तेमाल जी जेका तव्हांखे शइ हुजे, घर हुजे, बंगलो हुजे, बेड हुजनि, उनजे अंदरि सहूलियत जूं जेके शयूं आहिनि उन्हनि ते ज़कात कोन्हे। माना अल्लाह तबारक व तआला इंसान जी ज़िंदगी जे अंदरि अहिड़ो हिकिड़ो सिस्टम रखणु फरमायो त जेका अव्हांजे ज़रूरत जी शइ आहे उन ते अलाह बार रखियो ई कोन, उन ते नफ़ली सदको आहे। पर जेकॾहिं ज़रूरत खां मथे शइ आहे त हाणे जेको आहे तुंहिंजे मथां ग़रीब जो बार आहे त तव्हां जेको आहे साल में हिकिड़ो दफ़ो ग़रीब जो हक़ अदा करे उन ताईं पहुचायो। 2.5% कहिड़ो हिसो आहे जिते माण्हू पंहिंजी ख़्वाहिश ऐं पंहिंजे अयाशी पूरी करण जे लाइ, ज़रूरतूं पूरी करण जे लाइ जिते माण्हू 1000 जी ज़रूरत आहे त 10,000 बि ख़र्चु कयो थो अचे, पर जेकॾहिं ग़रीब जे लाइ साल जे अंदरि लख तां 2.5 कढी त छा थी पियो वञे। सो मुआज़ कयमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमान आहे, पाण फरमायूं त युसादु मिन्हु अमलुहु, उनजो अमल जेको मथे वेंदो मथां बि अलाह जो रिज़्क़ ओड़ो ई नाज़िल थींदो। हाणे रिज़्क़ बज़ाहिर कमाइण में भली खणी हिकिड़ो करोड़पति हुजे, लखापति हुजे, पर जेकॾहिं लखा करोड़पति हुजण जे बावजूदि जेकॾहिं उनजा अमल चङा न आहिनि त इहो रिज़्क़, इहो माल उनखे फ़ाइदो कॾहिं बि कोन ॾींदो। हाणे हिकिड़ो ऑफिसर ॿुधाए पियो त जेके असां वटि बजट पास थींदी आहे न, बजट पास थींदी आहे, जेके टेंडर निकिरंदा आहिनि माण्हुनि जे अवामी फलाह बहबूद लाइ, रोड ठाहिनि, स्कूल ठाहिनि, चवनि त 42 खां 45% इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हराम ऐं रुश्वतख़ोर ऑफिसर खाई वेंदा आहिनि। हाणे केतिरो बि खाइनि, खणी हिकु ऑफिसर हिकु अलाह त ॾिसे थो न, माण्हू त पुछण वारो न आहे, अवाम त ग़रीब आहे, अवाम त मिस्किन, अवाम छा पुछंदो। निज़ाम जेको आहे अहिड़ो ठहियलु आहे जंहिं निज़ाम जे अंदरि ग़रीब जी दाद रसी आहे। बाक़ी जेकॾहिं ॾाढो हुजे सो गापो हुजे, ॾाढे जा चवंदा आहिनि जंहिंजी बुंदी में दाणा हुनजा चरिया बि सेण, जंहिंजे बुंदीअ में दाणा हुनजा चरिया बि सेण। केतिरा ई जेके असां अहिड़ा माण्हू ॾिठासीं, मालदार आहिनि, अकुल टके जो कोन्हे, पर माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो मौज़ सम्झनि था, उनखे मोतबर सम्झनि था। पर जेकॾहिं नमाज़ी हुजे ऐं अलाह जो फर्मा बरदार बानो हुजे, पर जेकॾहिं मिस्कीन हूंदो न, इहो ई माण्हू उनखे लिफ्ट ॾियण लाइ तयारु कोन्हे। इंसान जो हाल इहो आहे। त मूं अर्ज़ु कयमि त इंसान जा जेके अमल हूंदा, हाणे पैसो त हू घणो थो कमाए ऐं ग़रीब जेको आहे पैसो घटि थो कमाए, पर अलाह ग़रीब जे रिज़्क़ जे अंदरि बरकत अहिड़ी रखी आहे जो ही जेको आहे रोज़ानो 500,000 कमाइण वारो ईअं सम्झो त अहिड़ी बादशाह खां बि वधीक आराम ऐं सुकून वारी निंड थो करे, जो जेके लखा रुपया कमाइनि था उन्हनि खे पंहिंजे महलनि जे अंदरि इहा निंड मुयसरु कोन्हे। उहे इन वॾनि तामनि खाइण खां बि मारूं
अगर चवण खे तौफ़ीक़ आहे जो लखनि रुपयनि जा ताम बि खाई सघनि था, पर दाल ऐं मानीअ ते डबल रोटी ऐं खीर ते इन्हनि ते जेको उन्हनि जा गुज़ारा पिया था हलनि, अहिड़ा काइनात जे अंदरि केतिरा ई माण्हू भला जेकॾहिं खाईंदा बि हुजनि, पर अवां जेकॾहिं उन्हनि जा मामलात पुछंदा न त अंदरि ज़हन जेको आहे ईअं सम्झो त दुनिया जे अज़ाब सां भरियो पियो। इहा हिकिड़ी दुनिया जी अटल हक़ीक़त आहे। ऐं इंसान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात मां इहो सबक़ थो मिले त अवां घणी लालच न पवंदा कयो। हता के उलमा तो फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजो अॼोके ॾींहं जो सिलसिलो बहितर थी वियो, अल्लाह जो शुक्र अदा कयो, इहे अल्लाह जा किरोड़ एहसान आहिनि जो मुंहिंजे रब मुंहिंजे लाइ अॼोके मामले खे बहितर बनायो। सुभाणे जो रब मालिक आहे जंहिं अॼु ताईं हलायो उहो सुभाणे कीअं छॾींदो। असांजे अंदरि बुनियादी बीमारी जो वजह इहो आहे जो असां सोचींदा आहियूं त 5 साल पोइ छा थींदो, साल खां पोइ छा थींदो, मूंखे औलाद आहे, औलाद जो छा थींदो, मूंखे घर कोन्हे, मूंखे रहण जे लाइ छा थींदो। इन जे अंदरि इंसान ज़हन में सोचे सोचे अधु बीमार त इन जे लाइ थींदो। लालच न करे। हता के लिखनि था त जेकॾहिं सियाणो माण्हू आहे न उहो बि छिके छिके भला ॾींहुं न त महीने खां वधीक सोच न रखे। जेकॾहिं इंसान इन उसूल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो न, ज़िंदगी जन्नत बणजी पवंदी। बाबा महीने ताईं मुंहिंजो बंदोबस्त आहे, अल्लाह पियो थो हलाए। इंसान खे हूंदो आहे न मुंहिंजी नौकिरी पई थी हले, मुंहिंजो कमु पियो थो हले, मुंहिंजो रिज़्क़ पियो थो हले, मुंहिंजी कमाई पई थी हले, महीने ते बंदोबस्त थी वियो, अल्लाह जो शुक्र अदा करे। वरी अॻिते जंहिं रब जेको आहे हिन उमिरि ताईं खारायो, इहो रब अॻिते बि खाराईंदो। पर जेकर इंसान नाशुक्र बणिजी बीह रहंदो न त ही जेके आहिनि हराम खोर इहे या जेके लालच में ऐं हिर्स जे अंदरि माण्हू छो पवंदो आहे, इन जे करे सोचींदो आहे त मुंहिंजी औलाद थींदी, मां हिकिड़े कमरे में थो रहां, घर में थो रहां, औलाद थींदी, वरी हुननि जा बच्चा थींदा, तंहिंजे करे वॾो हिकिड़ो बंगलो वठां वञी, पोइ ईअं त पोइ सॼे पाकिस्तान में वञी बंगला ठाहियल सही ख़ानदान जो सोचींदो वठंदो त पोइ त वञी जहिड़े बि एकड़ खनि वठी वञी जेको आहे थर जे पासे तुंहिंजे बंगलो ठाहे। पर जेका तुंहिंजी ज़िंदगी आहे इन ज़िंदगी जे मुताबिक़ अल्लाह जो शुक्र अदा कंदे ज़िंदगी गुज़ारींदे, अल्लाह ज़िंदगी जे अंदरि बरकतूं नसीब फरमाईंदो। जेकॾहिं एॾी जेका आहे लांच सोच रखंदो न माण्हू, डिघी सोच रखंदो त पोइ छा थींदो, साल खां पोइ छा थींदो, 5 साल खां पोइ छा थींदो, इहो माण्हू कॾहिं सुकून वारी ज़िंदगी कोन गुज़ारींदो। जॾहिं अल्लाह हिन वक़्त ताईं बुखियो नाहे सुम्हारियो, उहो रब वक़्तु कीअं छॾींदो। तंहिंजे करे फरमाई त जेको तव्हांजो अमल हूंदो न उन अमल जे मुताबिक़ अल्लाह रिज़्क़ तव्हांजे लाइ लाइण फरमाईंदो। ऐं जीअं मूं अर्ज़ु कयुमि त रिज़्क़ बज़ाहिर पैसो इहो जेको इंसान जे लाइ राहत जो हल कोन्हे। माण्हू पैसो छो कमाईंदो आहे, इन जे लाइ त राहत मिले न, सुकून मिले न, आसाइश वठां, आराम वठां। पर जेकॾहिं माल बि हुजे, गाॾी बि हुजे, बंगला बि हुजनि, राहत ऐं आराम न हुजे, इहो जेको आहे जीअं चवंदा आहिनि न त उहो सोन जेको आहे लाथो मारो जेको कन छॾे, त पोइ इहो माल कहिड़े कम जो मुंहिंजा दोस्त। इन जे करे इंसान जेको आहे इन ॻाल्हि ते फ़िक्र करे, ॻणती करे त अल्लाह जो शुक्र अदा करे। शुक्र कंदो, रब जो वाइदो आहे, फरमाईंद लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, तव्हां शुक्र कंदव असां तव्हांजे शुक्र जे करे तव्हांखे नेमतुनि में वधाए ॾींदासीं। फरमाईंद फ़ाइदा मात बक़या अलैहि, फरमाईंद जॾहिं इहो इंसान वफ़ात करे वेंदो आहे त जंहिं रस्ते खां इन जा नेक अमल बीठा आहिनि, फरमाईंद उहे रस्ता बि इन जे करे गमगीन थी पवंदा आहिनि। फरमाई अल्लाह जो कौल आहे क़ुरान पाक में, फरमाई फमा बक़त अलैहिमुस समाउ वल अर्द, फरमाई त जेकॾहिं को इंसान मरी वेंदो, दुनिया जे तख़्ते खे छॾे वेंदो, असांजी हिकिड़ी ड्यूरेशन आहे जेका हले थी पई, असांजी जेका आहे गारंटी या असांजी जेका हलण जी जेका उमिरि आहे इहा 100 साल बि कोन्हे, 80 साल बि कोन्हे। 60 साल खां पोइ इंसान जेको आहे पंहिंजनि पेरनि ते आहे। इन 60 साल जे मुख़्तसर उमिरि ऐं इन सफ़र जे लाइ इंसान जेको आहे हेॾा कशारा थो करे जो अल्लाह जे हबीब जे सुन्नतुनि खे अमल खे विसारे वेही थो रहे। जहिड़ी तरह चवंदा आहिनि न दुनिया जे अंदरि तव्हां अख़लाक़ सां पेश ईंदव, अख़लाक़ सां ज़िंदगी गुज़ारींदा, तव्हांखे माण्हू यादि रखंदा। अहिड़ी तरह तव्हां जे करे पंहिंजे ख़ालिक़ ऐं मालिक ऐं पंहिंजे राज़िक़ सां सचा हूंदव, अल्लाह तव्हांखे आख़िरत जे अंदरि यादि रखणु फरमाईंदो। वरना फरमाईंद फमा बक़त अलैहिमुस समाउ, काइनात जे अंदरि वॾा वॾा बादशाह वफ़ात करे विया, जंहिंजे करे माण्हू सम्झंदा हुया त शायदि इन खां अलावा हिन काइनात खे हलणु मुमकिन ई कोन्हे। पर उहे जेके आहिनि अॼु क़बरुनि जे हेठां मिटीअ जो खाज बणिजी विया, अॼु उन्हनि जो नालो निशान काइनात जे तख़्ते ते वठण वारो न आहे। फरमाईंद इहा धरती, इहो क़ानून ईअं पियो हलंदो, तव्हां बि मरंदा, अव्हां खां अॻियां बि मरी वेंदा, कंहिंखे फ़र्क़ु कोन थो पवे, न ज़मीन रोईंदी न आसमान रोईंदो। अव्हांखे पंहिंजे अमल जी गिनती करणी आहे, तव्हांखे पंहिंजो हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह जी ज़ात अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।